नाज़रीन, संजर चांग भरिसां क़दीमी ॻोठ जीवण लगारी तक जे चूंडियल नुमाइंदनि जी बेध्यानी सबबि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहे, जंहिं करे रहवासी तकलीफ़ुनि खे मोड़ण ते मजबूर आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे लाल बख्श मभर। संजर चांग भरिसां 200 साल पुराणो तारीख़ी ॻोठ जीवन लगारी बुनियादी सहूलियतुनि खां वांझियल आहे। हिन जदीद दौर में बि ही क़दीमी ॻोठ स्कूल, रोड रस्तनि, अस्पताल ऐं मिठे पाणी जी ज़रूरतमंद सहूलियतुनि खां महरूम बणियल आहे। ही ॻोठ चूंडियल नुमाइंदनि जी बेध्यानी सबबि झंगलात जो ॾेख ॾियण लॻो आहे। 1913 खां ही ॻोठ ॿधल आहे, जंहिंखे 200 साल ताईं तक़रीबन थी चुका आहिनि, जंहिंमें अॼु ताईं का बि शइ न मिली आहे, जंहिं सभु शइ खां महरूम आहे। जर जो पाणी खारो आहे, जंहिंजे लाइ हुकूमत असांखे कुझु कोन ॾिनो। केतिरा दौर MP MN थी चुका आहिनि, पीपल्स पार्टी जा नुमाइंदा, उन्हनि का बि हिते जी वाइर कान कई। असां सदियनि खां पीपल्स पार्टी खे वोट ॾींदा अचूं पिया। असां MP MN DC साहब खे गुज़ारिश करियूं था त असांखे हिन ॻोठ खे का सहूलियत ॾिनी वञे, न त ही जेका ईंदड़ इलेक्शन आहे उन में असांजा जेके बि वोटर आहिनि उहे बाइकाट कंदा, पोलिंग ते केर बि न वेंदो हिन जीवन लगारी मां। असांजो ॻोठ जीवन खान लगारी जेको UC लांडी सां देश एजड़े सां तालुक़ रखे थो, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असांजो जेको ॻोठ 100 साल पुराणो सजन भरियो जेको ॻोठ आहे, पर अफ़सोस सां चवणो थो पए त हिते जे चूंडियल नुमाइंदनि हिन ॻोठ जी का बि सार न लधी आहे। वोट वठण वक़्तु त हिन जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहो हर वक़्तु हिते अची वेही रहंदा आहिनि त बाबा जेको वोट आहे उहो असांखे ॾियो। न का रोड आहे, न का वाटर फिल्टर प्लांट आहे, न को स्कूल जी बिल्डिंग आहे। हिते जा ॿारड़ा जेके आहिनि उहे बि खारो पाणी पीअण ते मजबूर आहिनि, ऐं जेको जर जो पाणी आहे ॻोठ जो उहो बि खारो आहे। चूंडियल नुमाइंदनि खे ऐं DC टंडवा लयार खे ख़ासि करे इन शइ जो ध्यानु छिकराईंदुसि त असांजे ॻोठ खे जेको बुनियादी सहूलियतूं ॾेई हितां जे जेके ॻोठाणा आहिनि या हिते जा जेके ॿारड़ा जेके आहिनि उन्हनि जे मुस्तक़बिल जेको तइलीम ते दाव लॻल आहे उन्हनि जी ज़िंदगी संवारी वञे। का सहूलियत कोन्हे, न स्कूल, न रोड, न मींहुं कणी पियो उन में माण्हू तड़के पियो न किरां निकिरे थो डावरी चकर में अॻिते पोइते सभु काई सहूलियत न आहे, न अस्पताल जी, न पुॼण जी, न कंहिं स्कूलनि जी, न कंहिं कम जी, न पाणी खारो आहे, जर जो पाणी खारो आहे, पाणी न परेशानी आहे। सभु वॾियूं वॾियूं परेशानियूं तकलीफ़ूं आहिनि। अॼु ताईं पूरे को बि कमु कंहिं बि न कयो आहे। अधु किलोमीटर रोड ॾिनो उहो बि कोन ॾिनो आहे। बरसाति पए थी या मींहुं पए थो या को कुझु थिए थो, ॿ फुनियूं थियूं पवनि त सच न पुछो केॾा माण्हू निकिरण लाइ कोन्हे। बीमारियूं आहिनि, वीचारा हिते डायलिसिस वारा आहिनि, हेठां जर जा पाणी ज़हर आहिनि, खारा आहिनि, एंजोस जी बिल्डिंग ढहण वारी आहे, नंढड़ा ॿार, पाणी कोन्हे। केर बि ताईं लड़ी न आयो आहे। हर टाइम ते वोट जे लाइ या ॿिए जे लाइ उन जो को मेणो तानो बि कोन्हे, अहिड़ी ॻाल्हि बि कोन्हे। राज भाग आहियूं, पर हाओ हाओ करे असां तव्हांखे ई सभु सहूलियतूं ॾींदासीं, हीअं कंदासीं, हूं कंदासीं, पर केर बि कोन थो अचे, न आयो आहे अॼु। ॻोठ जीवन लगारी जे रहवासियुनि जो चवणु हो त तक जे चूंडियल नुमाइंदनि का बि सार न लधी आहे। ही ज़िले टंडवा लयार जो तारीख़ी ॻोठ आहे, जंहिं में का बि सहूलियत न हुअण करे सख़्त परेशान आहियूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि MNA ज़ुल्फ़कार सत्तार बचाणी, MPA इमदाद अली पिताफ़ी समेत ॿियनि वस वारनि खे घुर्जे त हिन तारीख़ी ॻोठ जीवन लगारी जी सार लही बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि त जीअं ॻोठाणा अज़ाब मां आज़ाद थी सघनि। कैमरामैन अयाज़ समूह सां गॾु लाल बख्श पंवर, आवाज़ TV न्यूज़, संजर चांग।